अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करता हूँ ठीक और मज़े में दो सफ़ा बाहर यार अॼु त मूंखे कीअं त मोमिन अली खे सुञाणंदा तो जेको मूंखां गॾु वीडियो में हाणे ईंदो रहंदो आहे। 2-3 ॾींहंनि सां अचे तो, महीनो थी वियो आहे, 15 ॾींहं थी विया आहिनि, 15 ॾींहंनि सां अचे रहे तो मुंहिंजे ब्लॉग में। ऐं मोमिन अली पंहिंजी लव स्टोरी जी के मतिलब के नालो नथा खणी सघूं, के सां शुरू तो थिएसि नालो, ऐं पंहिंजे लव जेखां थियो अथसि 2-3 सालनि खां रियल बचपन सां आदत मतलब बचपन सां के नाले सां। बाक़ी घणो कुझु उहो ॿुधाईंदो, थोरो घणो हुयो त मां तव्हांखे ॿुधाए छॾियमि। बाक़ी त मूंखे पहिरियां ॻाल्हि करे पियो, मां चवां मां वीडियो ठाहींदुमि पोइ तूं ॿुधाईंजांइ, बसि नालो न खणजांइ ईअं, छो त प्राइवेट चीज़ आहे, प्राइवेट चीज़ शेयर नाहे कंजी वेंदी आहे। तोखे बि नाले जी ख़बर न आहे, मांखे नाले जी ख़बर न आहे। मां चवां थो न प्राइवेट ॻाल्हि शेयर नथा करे सघूं, मगर इहा जेकी ॻाल्हि आहे हिन जी लव स्टोरी त ॿुधूं न, हिन जी लव स्टोरी कीअं गुज़री। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजी लव स्टोरी जीअं अथई हर शइ उहो तव्हां सॼो ॿुधाईंदव, मां ॿिया तव्हां खां सवाल न पुछा कंदमि, बसि हाणे हेसितानी आहे, बाक़ी जेको आहे सॼो तव्हां ॿुधाए छॾियो हिन में अंदरि, ठीकु रुकणो न आहे, वरी ईअं न चवंजांइ कट कर हे हो। हल ॿुधा, स्पीड जो चओ यार, थोरो स्पीड जो चए नथो, माइक थोरो ई आहे मां वटि। अस्सलाम वालेकुम संगत, जीअं त उम्मीद कयां थो तव्हां ठीकु हूंदव। अॼु मुंहिंजे मतलब के पहिरियों ॾींहुं आहे, मूंखे लव स्टोरी कंहिंखे ॿुधाइण चाहियां थो तव्हां सभिनी भाइरनि खे। मुंहिंजी लव स्टोरी शुरू थी तक़रीबन 7 साल पहिरियां। 7 साल जी असांजी दोस्ती हुई, मतलब के गर्लफ्रेंड हुई मुंहिंजी। शुक्र आहे हिमल ताईं बि आहे, पर इहो न आहे त न हिमल ताईं आहे। मसलो इहो त 2-3 ॾींहं विच में थोरो ब्रेकअप थी वियो, हुनजी शादी जूं ॻाल्हियूं पियूं हलनि, हुनजी मतलब के शादी बि थी वई, त बि अञा ताईं मूंसां ॻाल्हाए पई, लेकिन ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे विच में उहो मतलब ॻाल्हाइण छॾे ॾिनो हुन, त परेशान थी वियो, मुंहिंजी तबियत बि ख़राब थी वई विच में। मतलब के तव्हां कीअं ॿुधायां, मां वॾी मुश्किल सां मां मतलब ज़िंदगी पियो गुज़ारिया पंहिंजी। हींअर जीअं आहियां पहिरियां ईअं कोन हूंदो, पहिरियां चेंज हूंदो हुअमि मां, हिनमहिल वॾो चेंज आहियां। जीअं त मुंहिंजी अम्मी अबू वारा सभु मूंखे झलींदा बि हुया घर जा भाती, त अहिड़े कमनि में न पोइ मतलब प्यार मोहब्बत में कुझु बि न आहे, ईअं फलाण टीमो, लेकिन उन्हनि जो ॻाल्हियूं मां न मञियूं, तॾहिं मां हिन मक़ाम ते आहियां। मतलब एॾियूं मुश्किलातियूं आहिनि मुंहिंजे मथां, तव्हां सोचे बि नथा सघो। बहरहाल मुंहिंजो ब्लॉग ठाहिण जो इहो मक़सदु हुयो, मतलब के जेको बि प्यार मोहब्बत जेको कंदो आहे, लेकिन पंहिंजी लिमिट में कयो, लिमिट खां अॻिते न वधो। छो त मतलब के आऊं जेतिरो प्यार कयो ओतिरो मतलब हुन बि न कयो, ऐं मां अंधो थी वियो हुअमि। माना चवंदा आहिनि हिकिड़ो त अंधे घोड़े ते सवार हूंदो आहे माण्हू, मां उअं ई थी वियो हुअमि। बाक़ी ॾिसूं अला मालिका, बाक़ी तव्हांखे ॿिए एपिसोड में ॿुधाईंदासीं। ॿियो छा ॿुधाईंदे, ॻाल्हाईंदे हुनजी शादी थी वई, ॻाल्हि ख़तम कर। हुनजी शादी थी वई, परायो घर आहे, हुनखे प्राइवेट ॻाल्हि बसि ख़तम कर, हुनजी शादी न हुजे। पर लेकिन प्यार मोहब्बत अञा ताईं आहे, इहो न त न प्यार मोहब्बत मुंहिंजो अञा ताईं आहे, बाक़ी हुनजी ख़बर न आहे अञा। ॻाल्हाईंदो अथई? जी ॻाल्हाईंदो आहे, बिल्कुलु ॻाल्हाईंदो आहे, पोइ सम्झ त हुनजो आहे। हाणे हुनखे कुझु करे नथा सघूं, न तोखे चई था सघूं, बसि इहो आहे, तूं हुनखे छॾ, कोई वीआईपी कम में लॻी वञे, कोई वीआईपी पाण खे ठाहे, कीअं असां पाण खे पहिरियां ई बिगड़ाए चुका आहियूं, असां बि कुझु न कयो आहे कॾहिं, कॾहिं बि बचपन में ईअं असां इन हालत में कोन हुया जीअं हाणे आहियूं। शुक्र अलाह जो, मुंहिंजा अम्मी अबू वारा सभु मूंखे मतलब के एॾो प्यार ॾिना, नाज़नि सां पालियो हुननि मूंखे, लेकिन छा आहे जो बसि अहिड़े मक़ाम ते मां इन करे पहुतमि, प्यार जे करे, या इन मतलब के गर्लफ्रेंड जे करे। बसि हिननि कमनि में न वञो, पंहिंजो बिज़नेस ॾिसो, काथे ट्रेनिंग थिए थी, ट्रेनिंग करो, तव्हां ट्रेनिंग में शेयर्स वठो। तव्हांखे माना में मां सम्झायां थो भाउ, सम्झी करे तव्हांखे मां इहो ई तव्हांखे सम्झाईंदुमि, तव्हां अहिड़े कमनि में न लॻो, कहिड़े कमनि में पाण खे बर्बाद था करणु चाहियो। सम्झ त असां त पहिरियां जे ई बर्बाद आयासीं, अञा थोरा बर्बाद अञा थी विया, हाणे कुझु रहियो न आहे, कुझु बि न रहियो, हाणे अंदरां असां सफ़ा खाली रहिया आहियूं, हाणे अंदरां खाली थी विया। बसि हाणे हू जाथे बि आहे, अलाह हुनखे ख़ुशि रखे, अलाह ख़ुशि रखे, अलाह साईं हुनखे पंहिंजो हमसफ़र मुबारक हुजे। बसि हाणे ॿियो त असां कुझु नथा चई सघूं। हाणे हुननि शयुनि खे छॾ, कंहिं में कमेंट न करो, हे हो कंहिंखे ॾिसो न, कंहिं छोकिरी जो सोचो बि न, जेको मिलंदो उहो नसीब में लिखियल आहे।
बाक़ी तव्हांखे हिन जी कहानी ॿुधायां पियो, हिनखे छॾो, हाणे हिन ब्लॉग हिते ख़तम था करूं। हिन जी कहानी ॿुधियव, मुंहिंजी कहानी तव्हांखे ख़बर न आहे, ना मुंहिंजी कहानी पहिरियां जी ठही आहे, ना मां कंहिं फसाई आहे, ना मां कंहिंखां कॾहिं ॻाल्हायो, ना मां कंहिंखां नंबर वरितो आहे, पोइ बि मां हिते कमकार ई करां थो, मां बि कुझु न ठाहे सघियो आहियां। आऊं भी इहा बचपन खां वठी आई आहे, छो त मुंहिंजी मतलब के वेझे जी बाक़ी दोस्तो तव्हांखे सच में हिन महीने न ॿिए महीने में असां ॿिन्हिनि जो गानो VIP तव्हां ॾे ईंदो, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। असां गानो सोचियो आहे, गानो असां लिखियो आहे, कॉपी ओड़े मथे पई आहे, असां गानो सॼो ठाहियो आहे, लिखियो आहे, थोरो घणो कॉपी बि हूंदो, हो चई था सघूं, सिर्फ़ु ॾिसंदासीं हिते का आमा सामा VIP कोई आहे एडिटर त असां गानो चई के वञी के हुते म्यूज़िक में असां पंहिंजो गानो चऊं की असां वीडियो ठाहे सघूं। बिल्कुलु। बाक़ी त असां एतिरो चऊं पिया बसि, हाणे असांखे गानो तव्हां ॾिसजो, तव्हांखे पसंदि ईंदो, हुनजो थंबनेल मां हितां शेयर करे छॾींदोमांव। बाक़ी अल्लाह अल्लाह।